सिंध ऑनलाइन स्कूल मज़मून साइंस क्लास 8 बाब पहिरियों सबक 17 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चन्स। और हाणे असां पहिरियों बाब पूरो कयो, उनजो तत्व बि पढ़ी छॾियोसीं। हाणे असांखे पंहिंजी मालूमात जी ॼाण करणु ज़रूरी आहे। असांखे परखिणो आहे त असांखे छा यादि रहियो ऐं केतिरो यादि रहियो। सो उन लाइ त ज़रूरी आहे त कुझु सवाल कजनि। सो अचो त असां दौर जा सवाल कयूं। हेठियां ख़ाल भरियो। हॾीअ जे मथां हिसे खे ख़ाल चइबो आहे, मग़ज़ जे मथां हिसे खे ख़ाल सॾिबो आहे। ॿारो असां हीअ तस्वीर यादि कंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त हॾीअ जे मथे हिसे खे छा चइबो आहे ऐं मग़ज़ जे मथां हिसे खे छा चइबो आहे। सेरेबेलम जी माना ख़ाल आहे। असांखे ख़बर आहे त सेरेबेलम जेको लफ़्ज़ु आहे उहो लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ु आहे ऐं लातीनी ॿोलीअ में जेके लफ़्ज़ जी पछाड़ी हूंदी आहे न एलम, उन जो मतिलबु जेको आहे उहो ईअं हूंदो आहे जीअं सिंधी लफ़्ज़ में, सिंधी ॿोलीअ जे लफ़्ज़ में पछाड़ी ड़ो हुजे। मिसाल तौरु जीअं ॿार मां ॿारड़ो, असां ड़ो लॻाए छॾियो। किताब मां किताबड़ो, छेले मां छेलड़ी, घर मां घरड़ो। यानी उहो लफ़्ज़ अञा नंढो थो उनखे ॾेखारे। यानी हीउ वॾो ॿारु आहे त ॿारड़ो नंढिड़ो ॿारु हूंदो, उन खां बि नंढो हूंदो। किताब वॾो किताब आहे त किताबड़ो नंढिड़ो किताब हूंदो। छेली ऐं छेलड़ीअ में बि वॾे नंढे जो फ़र्क़ु आहे। सो अहिड़ी तरह जा ड़ो या एलम लॻे थो त उहो लफ़्ज़ नंढे जो तसवुरु थो ॾिए। सेरेबेलम नक़ल आहे सेरेब्रम मां। असांखे ख़बर आहे त सेरेब्रम मग़ज़ खे चइबो आहे। सो सेरेब्रम मां जेकॾहिं असां सेरेबेलम कयो त सिंधीअ में हुनखे सेरेब्रमड़ो चवंदासीं, पर छो त हीउ मग़ज़ आहे ऐं जेके असां हिनखे मग़ज़ड़ो या नंढो मग़ज़ चवंदासीं। सो अहिड़ी तरह असांखे इन ख़ाल में भरण लाइ लफ़्ज़ मिली वियो। उन खां पोइ आहे मग़ज़ जो पोयों हिसो पोन्स ऐं ख़ाल ते मुश्तमिल आहे। असांखे ख़बर आहे त पोयों मग़ज़ जेको आहे उहो सभिनी खां हेठि हूंदो आहे ऐं इहो मुश्तमिल हूंदो आहे टिनि शयुनि ते: पोन्स, सेरेबेलम ऐं मेडुला ऑब्लोंगाटा। मग़ज़ जो वॾे में वॾो हिसो ख़ाल हूंदो आहे। हिन तस्वीर में तव्हां ॾिसंदो तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ो हिसो सभिनी खां वॾो आहे। मग़ज़ जे करंगे जी हॾीअ ताईं वधा खे ख़ाल चइबो आहे। असां ॾिठो त मग़ज़ जी करंगे जी हॾे ताईं जॾहिं वधे थो त उहो छा हूंदो आहे। असां ॾिठो त मग़ज़ी ॾोरी असल में रीढ़ जी हॾीअ जे मुहरनि ताईं दिमाग़ जो वधाउ आहे, यानी एक्सटेंशन आहे। घरड़ेदार जे साह खणण वारे अमल दौरान हासिल थींदड़ ख़राब शइ ख़ाल आहे। यानी जेका असां ब्रीदिंग कयूं था, साह खणूं था, यानी असांजो जेको रेस्पिरेटरी सिस्टम आहे उन जो वेस्ट मटीरियल छा आहे, उन मां छा निकिरंदो आहे। असांखे ख़बर आहे त छा निकिरंदो आहे उन मां। अॻियां सवाल, नेकाल जे अमल वारो मुख्य उज़वो ख़ाल आहे। नेकाल जो मुख्य उज़वो असांखे ख़बर आहे त छा आहिनि। ॿिनि क़िस्म जा हूंदा आहिनि एक्सक्रीटरी ऑर्गन्स। हिकिड़ो एक्सेसरी ऑर्गन्स हूंदा आहिनि जंहिंमें लंग्स, लिवर ऐं स्किन आहे, ऐं ॿियो मेन ऑर्गन्स आहिनि। ऐं मेन ऑर्गन में छा आहे, किडनीज़। मसनूई गुर्दे जी मशीन खे ख़ाल सॾिबो आहे ऐं बिल्कुलु नाकारा गुर्दे जो ख़ाल जे ज़रिए इंतज़ाम करे सघे थो। यानी जेका मशीन मसनूई तरीक़े सां गुर्दे खे साफ़ कंदी आहे, रत खे साफ़ कंदी आहे गुर्दे जी जाइ ते, उनखे असां डायलिसिस मशीन चवंदा आहियूं। ऐं गुर्दो नओं लॻाए सघिजे थो ट्रांसप्लांटेशन जे थ्रू, किडनी ट्रांसप्लांट चइबो आहे, यानी गुर्दे जी पेवंदकारी या मुंतक़िली चइबो आहे। सही जवाब ते गोल निशान लॻायो। तंती सिरिश्तो ख़ाल जो ॼार या नेटवर्क आहे। न्यूरॉन, मग़ज़ी ॾोरी, तंतुन, लोब। हाणे हिन में सोचण जी त का ॻाल्हि कोन्हे, हिते तंत आहे त हिते तंतुनि वारो ई थींदो न। उन खां पोइ अॻियां ॾिसंदासीं असां अॻे मग़ज़ खे छा चइबो आहे। असां हाणे अची आहियूं त हुनखे असां सेरेब्रम चवंदा आहियूं। मर्कज़ी तंती सिरिश्तो ख़ाल जो ठहियलु आहे। सेरेब्रम वॾो मग़ज़ी खानो या थैलेमस, नंढो मग़ज़ी खानो या हाइपोथैलेमस। इहो त ग़लति आहे, इहो कोन थो थी सघे। सेरेब्रम, पोन्स ऐं मेडुला ऑब्लांगाटा, इहो बि कोन थो थी सघे। मग़ज़, मग़ज़ी ॾोरी ऐं तंतू, मुंहिंजी मूंखे ख़बर न आहे, सोचणो पवंदो।
सेरेबेलम मगज़ ऐं तंतू, इहो बि सही न आहे। हाणे हिन में असांखे को बि सही कोन थो लॻे, छो त मर्कज़ी तंती सरिश्ते में रुॻो मगज़ ऐं मगज़ी ॾोरी हूंदी आहे, तंतू हुन में शामिल कोन हूंदियूं आहिनि। सो असां बहरहाल हिन खे चई सघूं था त हीअ ॿ सही आहिनि, ऐं हीअ जेको आहे वधीक क़दुरु बहितर आहे जवाबु। अॻियों सुवालु आहे, पेशाब जे निकाल वारे अमल जो मुख्य उज़ो कहिड़ो आहे? गुर्दो, जेरो, चमड़ी या खल ऐं फिफड़। असां हाणे ॾिठो आहे, इन में असां छा चई सघूं था त हीअ आहे असांजो सिरिश्तो। सो इन खे असां दायरो पाए छॾींदासीं। ख़राब थियल गुर्दे खे हिकु सिहतमंद गुर्दे में बदिलाइण खे छा चइबो आहे? अड़े यार, इहो त असां हाणे ॾिसी आयासीं, इनखे त असां ख़बर आहे त ट्रांसप्लांटेशन चइबो आहे। तंती सिरिश्तो कहिड़ो कमु कंदो आहे? हीउ सिरिश्तो कीअं मग़ज़ ऐं जिस्म जे विच में पैगाम पहुचाईंदो आहे? असां ॾिसी चुका आहियूं त ख़ासि कमु जेको आहे तंती सिरिश्ते जो, उहो आहे कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन ऐं कंट्रोल। यानी जिस्म जे सभिनी सिरिश्तनि खे मुतल, हमआहंग ऐं राब्ते में रखणु, इहो असांजो तंती सिरिश्ते जो कमु आहे। ऐं इहो कीअं कमु कंदो आहे? सेंसरी नर्व्स यानी हवासी तंतुनि मां माहौल जे मुतलिक़ जेका इंफॉर्मेशन या मालूमात आहे उहा मर्कज़ ताईं पहुचाईंदो आहे। उन खां पोइ जेको आहे उहो उन्हनि मिलियल मालूमात जे आधार ते हुकुम मिलंदो आहे पठनि खे ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि खे त जीअं तहरक पैदा कनि, हरकत कनि। सो मर्कज़ मां मिलियल हुकुम पठनि ऐं मुश्कनि ताईं पहुचाइण जो कमु कंदो आहे। सो अहिड़ी तरह इन्हनि ॿिन्ही खे कंट्रोल कंदो आहे ऐं राब्ते में रखंदो आहे। तंती सिरिश्तो असांजे जिस्म जे अमल ते इख़्तियार रखे थो। कुझु अमलनि जी फ़हरिस्त ॾियो। असां ऐं असांजो जिस्म जाॻंदे, सुम्हंदे जेकी कुझु बि करे थो उहो तंती सिरिश्ते जे इख़्तियार वारा अमल आहिनि। सभु अमल सिर्फ़ु तंती सिरिश्ते जे इख़्तियार में आहिनि। उन मां हाणे असां मिसाल ॾियूं त असां जेको बि कुझु कयूं था उहो हुन में आहे। जाॻणु, सुम्हणु, उथणु, साहु खणणु, दिलि जो धड़कणु, जिस्म जो टेम्परेचर बरक़रार रखणु, सोचणु, पढ़णु, यादि करणु, महसूसु करणु, हलणु चलणु, सम्झणु, रिथाबंदी करणु, बुख ऐं उन जो अहसासु, खाइणु ऐं पीअणु ऐं ज़म करणु। ऐं अञा बि हिन जी फ़हरिस्त अञा ख़तमु थियण वारी आहे। तंती सिरिश्ते जा 3 अहम हिसा आहिनि। हर भाङो कहिड़ो कमु कंदो आहे? पर हिन में ॿिनि क़िस्मनि जा जवाब थी सघनि था। हिकिड़ो त भाङो जेको आहे उहो असांजे जिस्म जा जेके मुख़्तलिफ़ सब सिस्टम्स आहिनि उहो थी सघंदा, यानी जीअं ब्रेन, स्पाइनल कार्ड ऐं नर्व थी सघनि था। उन्हनि जा तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ा कम आहिनि ऐं उहे छा कंदा आहिनि, असां डिटेल में पढ़ी चुका आहियूं। उन खां पोइ ॿियो जेको आहे इन में इहो थी सघे थो त फंक्शनली यानी हैरार्की जे तौर सां या दर्जाबंदीअ जे हिसाब सां उनजा कहिड़ा आहिनि। उन में 3 सिरिश्ता कोन्हनि, उन में सिर्फ़ु 2 सिरिश्ता आहिनि। 3 कोन्हनि, उन में सिर्फ़ु 2 सिरिश्ता आहिनि, हिकिड़ो मर्कज़ी ऐं ॿियो पेरिफेरल। मग़ज़ जे हिसनि जा नाला ॾियो जेके चुरपुर, सोच, जज़्बात, साहु खणणु, वाध वेझ ऐं गर्मीपद खे ज़ाब्ते में रखनि था। ॿारो असां समरी चैप्टर में ॾिसी आयासीं त कहिड़ा हिसा जिस्म जे तंती सिरिश्ते जा कहिड़ा कम कंदा आहिनि। उन में तव्हांखे ही कम मिली वेंदा ऐं तव्हां ॻोल्हे सघो था त कहिड़ो किथे आहे। इहो तव्हांखे को मसइलो कोन थींदो। हिन में हिकिड़ो कमु अहिड़ो आहे जेको असां कोन ॾिठो आहे, उहो आहे वाध वेझ वारो कमु। सो अचो त असां ॾिसूं त वाध वेझ वारो कमु कहिड़ो क़िस्म जो असांजो उज़वो कंदो आहे। वाध वेझ हाणे ॾिसूं छा आहे। वाध वेझ असांजी डेवलपमेंट आहे, यानी जंहिंमें असां डेवलप थियूं था। असां ईअं था डेवलप थियूं जो असांजे जिस्म मां हिकिड़ा ख़ासि जुज़ा जंहिंखे हार्मोन्स चइबा आहिनि उहे ख़ारिज थींदा आहिनि। उहे हार्मोन्स जॾहिं ख़ारिज थींदा आहिनि त उहे असांजे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि खे वधाईंदा आहिनि
ऐं असांजा जेके सेल्स आहिनि यानी जीव घरड़ा आहिनि उन्हनि जायुनि ते वाध खाईंदा आहिनि। सो इहो थींदो आहे हार्मोन्स जे करे। ऐं हार्मोन्स खे ॿाहिरि कढण जो या वधाइण जो हुकुम केरु ॾींदो आहे? दिमाग़ ॾींदो आहे, मग़ज़ ॾींदो आहे या तंती सृष्टो ॾींदो आहे। सो उन तंती सृष्टि जो कहिड़ो हिसो आहे जेको इहो कमु कंदो आहे? उहो आहे त असां जेको आहे उहो ॾिठो उहो पहिरीं बि, पर असां हुन ते तवजह हलंदी, उहो आहे ही पिट्यूटरी ग्लैंड। इहो जेको आहे पिट्यूटरी ग्लैंड, उन जो कमु आहे त हार्मोन्स पैदा करण जो हुकुम ॾियणु। ऐं जॾहिं उहो हुकुम ॾींदो आहे त हार्मोन्स पैदा थींदा आहिनि ऐं वाधगैज थींदी आहे। हेठि ॾिनल जा कम बयानु करियो। फ्रंटल लोब, पेरिटल लोब, टेम्परल लोब, ऑक्सीपिटल लोब। ॿारो इन सवाल जो जवाबु यादि करण लाइ तव्हां यादि कयो त मूं तव्हांखे ॾेखारियो हो त हिते बादशाह आहे, हिते हथु आहे जेको हुनखे टच बि थो करे, हिते जेको आहे ॿुधण वारो आहे ऐं ख़ुशबू ज़ाइको ॿई हिते आहिनि, ऐं हिते कैमरा आहे जेका ॾिसण जो थी करे। उन खां अलावा मूं तव्हांखे यादि करण लाइ इहो ॿुधायो त हीअ तव्हां यादि कयो त फ्रंटल जेको आहे तक़रीबन फ्रंट मोटर आहे, जीअं उनजो साम्हूं हिसो आहे यानी मोटर ऐं एग्जीक्यूटिव फंक्शनिंग आहे। पेरिटल में रुगो पी आहिनि, प्रेशर, पेन, पोजिशन यानी सोमेटो सेंसरी आहिनि। ऑक्सीपिटल ओसी जीअं बाइनोक्यूलर में हूंदो आहे, उहो तालुक विजन सां आहे। टेम्पोरल, टेम्पो यानी ॿुधणु, म्यूज़िक सां, म्यूज़िक जो टेम्पो हूंदो आहे न, ताल हूंदी आहे, उहो ॿुधणु। अहिड़ी तरह सां हिन जो जवाबु ॾेई सघूं था। रज़ाकार, वॉलंटरी ऐं गैर रज़ाकार यानी इनवॉलंटरी चुरपुर में फ़र्क़ु ॾेखारियो। असांखे ख़बर आहे त उहे कम जेके असां पंहिंजी मर्ज़ी सां था कयूं या उहे अमल जेके पंहिंजी मर्ज़ी सां था कयूं, जीअं बाहि जो मथे खणणु आहे, हलण जो कमु आहे जंहिंमें असां दिमाग़ मां हुकुम था ॾियूं ऐं उहो जेको आहे उहो न्यूरॉन जे थ्रू हुकुम असांजे मसल्स ते थो पहुचे ऐं मसल पेर खे मथे करे हलाइनि थियूं। उहे जेके आहिनि ही आहिनि असांजा वॉलंटरी कम, असांजी मर्ज़ी सां था थियनि। पर कुझु कम अहिड़ा आहिनि जेके असांजी मर्ज़ीअ जो दख़ल कोन्हे, असां सोचूं बि कोन था हुनजे बारे में। जीअं दिलि जो धड़कणा, साह खणणा, अखि चिंबणा, जिस्म जो जेको रत जो दाब आहे हुनखे बरक़रार रखणा, असां सोचंदो कोन था हिन जे बारे में, इहे पाण ई पिया था थियनि। सो इहे आहिनि गैर रज़ाकार यानी इनवॉलंटरी। सो इहो इन्हनि में फ़र्क़ु आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त रोज़ानी ज़िंदगीअ सां लाॻापियल पाण मुरादो अमल यानी रिफ्लेक्स एक्शन जा 5 मिसाल ॾियो। वरी असां मिसाल ॾिसी चुका आहियूं, इहे मां हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॾेखारियां थो, हीअ तव्हां सम्झी वेंदो त हिन में छा आहिनि। अॻियां 3 सुवाल आहिनि। जिस्म खे नेकाल जे अमल वारे सिरिश्ते जी छो ज़रूरत आहे? नेकाल वारे सिरिश्ते में गुर्दे जी अहमियत वाज़िह कयो ऐं इंसानी नेकाल वारे सिरिश्ते जो ख़ाको ठाहे लेबल कयो। छो ज़रूरत आहे इहो असां ॾिसी चुका आहियूं त जेकॾहिं नेकाल न थिया त छा थिया। नेकाल वारे सिरिश्ते में गुर्दे जी अहमियत छा आहे त उहो रत में शामिल थियल फुज़ले यानी फासिद मादनि ऐं पाणियाठ खे ॿाहिरि कढण जो कमु करे थो। यूरिक एसिड खे ॿाहिरि थो कढे, पाणियाठ खे फाज़िल खे ॿाहिरि थो कढे ऐं ॿियनि सभिनी फासिद मादनि खे ॿाहिरि थो कढे। स्केच त मां तव्हांखे सेखारे चुको आहियां, मां वरी हिते ॾेखारियां थो। हीअ असांजो ख़ाको आहे, हुन ते सभु लेबल थियल आहिनि। भालो इन ते असां पंहिंजे सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।